मामा जी गालिन दे दोबारा जो बस मूंखे हाणे कंहिंजे बि ॻाल्हि ते यकीन कोन्हे को। तव्हां सभई मिलियल आहियो हिक ॿिए सां, सभिनी जी मिली भगत आहे। मूंखे हिते ॿीहर वापसि आणण में ये तो छाती चाहे सुफिया रानी। हुननि खे शैला जी संग जी लालच। तव्हांखे मुंहिंजी ज़मीन जी लालच। चरी त नथी वई आहे सुफिया रानी, मूंखे तुंहिंजी ज़मीन जी का बि ज़रूरत कान्हे का। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, ज़रूरत हूंदव बि न तॾहिं बि कोन ॾींदसि। ठीक है न दे अटानी पावर। असल में बिजनेस में मां तुझे नाले कर रहे हो। मुझे नाले? हाँ मां कया बिजनेस? ता बिजनेस मुझे हवाले कयो आ। हिन घर मां त ॿाहिरि निकिरी नथी सघां, ता बिजनेस जी ॻाल्हि था कयो। वाह निकरंदी दाई अचो तो भाई ये ना पानी मर्जी दा। जेकॾहिं तव्हां हुजो घर में त तव्हांखे ज़रूर ॿुधाए वञा न। आवर मां को एतराज तो कोन कयो यार। तव्हां त ॾियो पिया, तंज त कयो था न यार। बस रुगो पंहिंजे दुख जो इज़हार कयो तो सां बस। न तो वनी भई ये तुझा कन भरे ना। मुझे कंहिं बि कन न आहिनि भरिया। जेको कुझु थिए पियो उहो पंहिंजे अखियुनि सां पई ॾिसां मां। ऐं हाणे अध राति जो हिन बहस करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? प्लीज़ यामीन प्लीज़ बस कयो, मूंखे मूंझ थी थिए प्लीज़। असल में रानी इन ही मूंझ त मुंहिंजी बि निंड हराम कयो। तो पोइ यो न समझो तुझो कम थी वियो ऐं सूफिया तुझे घर अची हाणे तुझो को कम सामे न पाऊ। रानी मुझे सिर्फ तुझी जरूरत है, तुझी जमीन जी ना। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।